अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूँ था हिन वक्त खबरों। नाज़रीन, दाबेजी मॉडल टाउन में दाबेजी पुलिस ऐं लैंड माफिया वेगोन में हथौड़ा ब्रादर फोर्स खणी ज़ेन सिटी ते हमलो करे बंधा करे 6 घरनि जूं दीवारूं किराए छॾियूं। हिकु ज़ईफ़ औरत ज़ख्मी पिणु थी पई। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद ज़ेन सिटी में गुज़िरियल रात कब्ज़ा माफिया ज़ाकिर लाशारी, अतीक जोखियो, आफ्ताब जोखियो वॾी पुलिस अटारे सां गॾु हथौड़ा फोर्स खां साण अगेन हथौड़ा फोर्स साण करे ज़ेन सिटी ते काही पिया। मूसा बंगाली, रुस्तम बंगाली, बचल जोखियो, एजाज जतोई, बचल पनोहर, अब्दुल्ला बंगाली जा घर हथौड़नि ज़रिए डाहे हिकु ज़ईफ़ औरत खे ज़ख्मी करे छॾियो, जेका अञा ताईं सिविल अस्पताल में बेहोशी जी हालत में दाख़िल आहे। मुतासिरनि जो लैंड माफिया ऐं दाबेजी पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज ऐं नारेबाज़ी कई। मुतासिरनि SSP ठठो, DC ठठो, MPA मीरपुर साकरो ऐं अली हसन ज़रदारी खां मुतालबो कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं प्लाट माफिया के सख्त सज़ा ॾिनी वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।